अस्सलामुअलैकुम उस्ताद याली मदद। वालेकुम सलाम मौलाली मदद। उस्ताद सिगरेट पिया जाए कुड़ो यार मथे में सूरा। अरे तो के खबर ना है सिगरेट केॾो महांगो थियो आ पोइ बि वरी सिगरेट लाइ असां ॾे भॼो 50 पैसा ख़र्च कयो न वञी। उस्ताद तोखे गैरत थियणु खपे। अरे इहो छा थो चवीं? सही त चवां थो उस्ताद वॾा, तूं रुगो हिते पियो आहीं। हल्को रोडनि ते निकिरूं बाहियूं ॾियूं हड़तालूं कयूं तॾहिं त सिगरेट सस्ता कंदा। अरे वाह चमड़ा मस मस का सुठी ॻाल्हि कई अथई। अॼु तुंहिंजो दिमाग़ को कमु करे ई थो वाह। सही थो चईं यार, रोडनि ते हलूं को हड़तालूं कयूं को बाहूं ॾियूं त को मन को सिगरेट सस्तो करनि न त असां त मरी वेंदासीं बाहि ते। हा उस्ताद पोइ जल्दी हलण जो कर बाबा, रोडनि खे बाहियूं ॾियूं। वो मूंखे उथार थोरो त हलूं था रोडनि खे बाहियूं ॾियूं था। अॼु मां रोडनि ते बाहूं ॾींदमि ऐं पंहिंजा सिगरेट सभु सस्ता कराईंदमि। उस्ताद कुत्ते आड़ी ॼाड़ी त बंदि कर। हलूं था नालत भाई हलूं था। अरे तो बियो इते चरिया थी आंछा। अरे मवाली तहां जो दिमाग खराब थी आ जा चरिया थी आओ। शोभा तोखे छा था कयूं? अरे मां रमजान लगो पिया मानन के रोजा लगा पिया न बेचारा आरामन में सुता पिया न तहां इते बस दाहू कुकू नारा लगा पिया तो कुछ अकुल कयो छा था कयो? वो असां जा सिगरेट सस्ता कयो न। सिगरेट सस्ता कयो हे अटो एडो महंगो थी आ गरीब आवाम बेचारी परेशान आटे वठण जे लाइ पेट्रोल एडो महंगो आ उते रोडन ते कोन था निकरो अची अची ताके सिगरेटन जी लगी आ। असां अटे जी परवाह छो कयूं बा? असां तो भी पिन जी मानी खाऊं था न बाकी परवाह ओहे कन जेके वञी कमाइनि था न। वो तहां बि कमायो न मार पे एडा डंडा डोड़ा था आयो बाकी छा डंडा डोड़ा हूं त असां पंहिंजो नशो था कयूं पंहिंजा सिगरेट था पियूं कंहिंखां घुरूं त कोन था न बा। हेत मां आवाम के तो परेशान त कयो माण्हू हींअर घरनि में सुधा पिया आहिनि तव्हां वटि था दाहूं ऐं रड़ियूं कंदा। हलो हलो त रखां न मोचड़ा जो बा ख्याल सां ॻाल्हि असां खड़पील मवालियूं अहिड़ो कमु कंदासीं। खड़पील मवालियो हाँ खड़पील मवालियो। अरे अरे मां त चा मूंखे हथ कट न त मां मारे विझंदो सां वरी बेइज्जती थो करे बेइज्जती त तानी अरे बस अरे यार अबारे मुझे धक्का जा अब मुझे धक्का जा अबारे मुझे धक्का जा सिगरेट पीना सस्ता कर। अरे अदम सस्तो क्यों